नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त ठठे ज़िले अंदरि हाईवेज़ खाते जे 42 स्कीमनि जा टेंडर हिकु दफ़ो ॿीहर रोलड़े जो शिकार थी विया आहिनि। रोड्स जी तइमीर मरम्मत घटियनि जी सीसी ऐं प्योर ब्लॉक स्कीमनि जी मुद में करोड़े रुपयनि जा टेंडर ॿीहर रोलड़े में पइजी विया आहिनि। हाईवेज़ इंतिज़ामिया पारां मनपसंद ऐं नूर नज़र ठेकेदार खे नवाज़ण लाइ हिकु दफ़ो ॿीहर टेंडरनि जी खुली नीलामी मुलतवी कई वई आहे। 42 स्कीमनि जा टेंडर जारी कया विया हुआ। अॼु जुमे वारे ॾींहुं हिननि स्कीमनि जी ओपन नीलामी रखियल हुई। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त ठठे ज़िले अंदरि हाईवेज़ खाते जे 42 स्कीमनि जा टेंडर हिकु दफ़ो ॿीहर रोलड़े जो शिकार थी विया आहिनि। रोड्स जी तइमीर मरम्मत घटियनि जी सीसी ऐं प्योर ब्लॉक स्कीमनि जी मुद में करोड़े रुपयनि जा टेंडर ॿीहर रोलड़े में पइजी विया आहिनि। हाईवेज़ इंतिज़ामिया पारां मनपसंद ऐं नूर नज़र ठेकेदार खे नवाज़ण लाइ हिकु दफ़ो ॿीहर टेंडरनि जी खुली नीलामी मुलतवी कई वई आहे। 42 स्कीमनि जा टेंडर जारी कया विया हुआ। अॼु जुमे वारे ॾींहुं हिननि स्कीमनि जी ओपन नीलामी रखियल